8 मार्च औरतुनि जो आलमी ॾींहुं आहे। अॼु जे दौर में हर बाशऊर माण्हू इन ॾींहं खां इनकार नथो करे सघे। जदीद टेक्नोलॉजी में तरक़ीअ जे बावजूद बि अॼु बि इन ॾींहं खे असांजे मुआशरे में मग़रबी एजेंडा चई रद्द कयो पियो वञे। असांजे मुल्क में अॼु बि औरतुनि जे हक़नि ऐं मसइलनि बाबति आगाही प्रोग्राम सिर्फ़ ऐं सिर्फ़ वॾनि शहरनि में ऑर्गेनाइज़ थींदा, जॾहिं त नंढड़नि नंढड़नि ॻोठनि में इहो ॾींहुं पंहिंजी अहमियत ॿुधाइण बिना ई गुज़री वेंदो, जहिड़ो हिन ॾींहं जो को वजूद ई न हो। असांजे मुल्क में औरतुनि जी आबादी जो सैकड़ो मर्दनि जे बराबरी आहे। इहो सैकड़ो मर्दनि खां मथे थी सघे थो, पर घटि थी नथो सघे। पर अॼु बि औरत खे हर क़दम ते रवायतनि जे नाले ते रुकावटूं विझी उन्हनि जे पेरनि में नज़र न ईंदड़ ज़ंजीरूं जकड़े हिकु लिहाज़ खां क़ैद में ई रखियो पियो वञे। अॼु बि जबरी तौर ते नंढियुनि उमिरियुनि में शादियुनि जे बावजूद काफ़ी छोकिरियूं ज़हनी मर्ज़ में मुब्तला थी चुकियूं आहिनि, जॾहिं त काफ़ी इलाइक़नि में अॼु बि असांजे मुल्क में सरदारी निज़ामनि तहत वॾेर के निज़ाम तहत औरत जी तालीम ते पाबंदी मड़ियल आहे। पर उन्हनि औरतुनि वटि बहितर तालीम न हुअण करे उन्हनि वटि बहितर रोज़गार जा मौक़ा फराहम थियल न आहिनि। गुज़िरियल सालनि जी हीअ ॾींहुं हिन साल बि मुख़्तलिफ़ शहरनि में बैनर लॻाए चंद रैलियूं कढी मल्हायो त वेंदो, पर अॼु बि काफ़ी जॻहियुनि ते औरत खे उनजे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वेंदो। अॼु बि सिंध में काफ़ी जॻहियुनि ते औरतुनि खे मिल्कियत जे ख़ातिर पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। इहो सिर्फ़ु इन करे ताकी हुन मिल्कियत जी विरासत ॿिए कंहिं वटि न वञे, जंहिं सबबु उहा औरत पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम थियल आहे। असांजे मुआशरे में ज़ाहिरी तरह असां आस पास जूं शयूं त ॾिसूं था, पर असांजी हिन धरतीअ ते काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जेके लिकियल आहिनि, जिन जो पर्दो खॼणु नामुमकिन आहे। अॼु बि सिंध में काफ़ी जॻहियुनि ते औरत खे जीअरे क़ैद में रखियो पियो वञे, औरत खे बुनियादी हक़नि खां महरूम कयो पियो वञे, औरत जा हर फर्ज़ हर हक़ ख़तमु कया पिया वञनि। पर असांजी गवर्नमेंट, असांजी सरकार उन्हनि औरतुनि ख़ातिर अॼु ॾींहुं ताईं बहितर खां बहितर क़दम खणण में नाकाम वई आहे। ऐं अॼु बि असांजे सभिनी सिंध वासियुनि खे, हिन धरती वासियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त रहाए महिरबानी जिते 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 अॼु बि असांजूं न्याणियूं, असांजूं औरतूं मिल्कियतुनि सबबु क़ैदी बणियल आहिनि, उन्हनि जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो, उन्हनि खे पंहिंजो हक़ ॾियारियो, उन्हनि खे उन्हनि क़ैद खाननि खां ॿाहिरि कढो, ताकी हू बि ज़िंदगी पंहिंजी ख़ुशहाल नमूने गुज़ारे सघनि।